नहमदु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी ताजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीन अवां खे पसंद ईंदी सो ही आहे त अज टिन परदन के मुतालिक ॻाल्हि कंदासीं जेके परदा इंसान जी दिलनि ते चढ़ंदा आहिनि ऐं उन्हनि परदनि जे चढ़ण सां दिलनि ते कहिड़ो फ़र्क़ु थिए थो ऐं कहिड़ो असरु थिए थो, अवां जी खिदमत में अर्ज़ु कंदुसि। उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी के निशान ते क्लिक कयो ताकि असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी से पहुंची सके। प्यारा दोस्तों, हज़रत सैयदना इब्राहिम बिन अदहम रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमाइन था त इंसान जे दिलनि ते असांजे दिलनि ते टे परदा चढ़ियल आहिनि ऐं बानू यकीन जे दर्जे ते तॾहिं फ़ाइज़ थींदो आहे जॾहिं ही टे रुकावटूं ऐं टे परदा ख़त्म थी वेंदा आहिनि। प्यारा दोस्तों, उहे टे रुकावटूं ऐं टे परदा कहिड़ा आहिनि? पहिरें नंबर ते जेका चीज़ मौजूद आहे उन ते ख़ुशि थियणु ऐं ॿिए नंबर ते जेका मौजूद न आहे उन ते ग़मगीन थियणु ऐं टे नंबर ते तारीफ़ ते ख़ुशि थियणु। प्यारा दोस्तों, पहिरें नंबर ते जेका शइ मौजूद आहे उन ते ख़ुशि थियण वारो माण्हू हरीस आहे ऐं हरीस माण्हू हमेशह महरूम रहंदो आहे। ऐं ॿिए नंबर ते जेको ग़ैर मौजूद चीज़ ते ग़मगीन थिए थो त उहो माण्हू जेको सो तक़दीर खां नाराज़ आहे ऐं तक़दीर खां नाराज़ माण्हू अज़ाब जो हक़दार आहे। ऐं टे नंबर ते तारीफ़ ते ख़ुशि थियण वारो माण्हू ख़ुदि पसंद आहे ऐं ख़ुदि पसंदी जे सबबि अमाल बर्बाद थी वेंदा आहिनि। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे इन्हनि टिनि जेको आहिनि सो परदनि खां महफ़ूज़ फरमाए बचाए ऐं अल्लाह पाक असांखे इन्हनि टिनि आदतनि खां बचाए। इहे टे जेके शयूं आहिनि, जेका शइ मौजूदु आहे उन ते ख़ुशि थिए त उहो माण्हू हरीस आहे, हरीस माण्हू हमेशह मारूम रहंदो आहे। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही हुई अॼु जी मालूमात। वरी नई मालूमात में अवां जी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा।